वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना व कफ़्फ़िर अन्ना सय्यिआतिना व तवफ़्फ़ना मअल अबरार। रब्बना आतिना मा वअदतना अला रुसुलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अॻिते इरशाद थो फ़रमाए त दुआ घुरनि था त हे रब असांजे गुनाहनि जी असांखे माफ़ी अता फ़रमा ऐं असांजे गुनाहनि खे मेटणु फ़रमा। व तवफ़्फ़ना मअल अबरार, असांखे वफ़ात अता फ़रमाए नेकोकार बंदनि सां गॾु उन्हनि जी जमायत में। रब्बना आतिना मा वअदतना अला रुसलिक, इहे असांजा पालणहार असांखे उहा शइ अता फ़रमा जेका तो पंहिंजे रसूलनि सां वाइदो फ़रमायो आहे। रसूलनि सां वाइदे थियण मां मुराद त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे रसूलनि जे मथां पंहिंजे सहीफ़नि खे पंहिंजे अमर व नही खे लाथाई ऐं हर रसूल पंहिंजी क़ौम सां पंहिंजी उम्मत सां वाइदो फ़रमाई जेकॾहिं तव्हां ईमान आणींदव त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे मथां हे नेमतूं फ़रमाईंदो, दुनिया में बि आख़िरत में बि। ॿियो कहिड़ो वाइदो त ला तुख़ज़िना यौमल क़ियामह, क़यामत जे ॾिहाड़े असांखे ख़ुआरी खां बचाइजांइ। इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद, बेशक तूं वाइदनि जी बरख़िलाफ़ी न कंदो आहीं, तूं पंहिंजे वाइदनि जे मथां क़ाइमु। हिकिड़ो बाने जो पंहिंजे रब सां वाइदो आहे त मालिक मां तुंहिंजो बानो आहियां ऐं बानप जी ज़िमेवारी मां खणा थो पियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेकॾहिं तो मूंसां वाइदो कयो आहे त मूं अल्लाह जो बि तोसां वाइदो आहे त मां तोखे जन्नत अता फ़रमाईंदुसि, पंहिंजी रहमत में मां तोखे दाख़िल फ़रमाईंदोमांइ। फ़स्तजाब लहुम रब्बुहुम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि जी दुआनि खे क़बूल फ़रमाई आहे। दुआऊं आहिनि 5। मुफ़स्सिर किराम फ़रमाइनि था हिकु दफ़े अल्लाह जे महबूब वेठा हुआ दुआ फ़रमाइनि था रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। जॾहिं अल्लाह जे महबूब इहा दुआ पूरी कई त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे भरिसां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो हो। उन अर्ज़ु कयो त रब्बना इन्नका मन तुदख़िलिन नार फ़क़द अख़ज़यतहू वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। ईअं चयईं त भरिसां वरी हज़रत उमर फारूक वेठो हो। उन इहा दुआ घुरी त रब्बना इन्नना समिअना मुनादी युनादी लिल ईमान अन आमिनू बिरब्बिकुम फ़आमन्ना। इन दुआ पूरी कई त भरिसां हज़रत उस्मान गनी वेठो हो। उन दुआ घुरी त रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना व कफ़्फ़िर अन्ना सय्यिआतिना व तवफ़्फ़ना मअल अबरार। उन दुआ पूरी कई त भरिसां हज़रत अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला वेठो हुयो। रब्बना आतिना मा वअदतना अला रुसलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। यानी हे 5 दुआऊं मुसलसिल हिकिड़ी महफ़िल में पढ़ियूं पई। यानी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, उन जे पुठियां वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ दुआ घुरी, वरी उन जे पुठियों हज़रत उमर फारूक दुआ घुरी, उन जे पुठियों वरी हज़रत उस्मान गनी दुआ घुरी, उन सां गॾोगॾु वरी हज़रत अली दुआ घुरी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़स्तजाब लहुम रब्बुहुम, अल्लाह ताला इन्हनि जी दुआउनि खे क़बूल फ़रमाए छॾियो। यानी नेकोकारनि जी दुआऊं क़बूल थियण में देरि न कंदियूं आहिनि। फ़रमाए त अनी ला उॾियो अमल आमिलन मिनकुम मिन ज़करिन औ उनसा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो त बेशक मां जेको आहे सो अमल कंदड़ जे अमल खे ज़ाया न कंदो आहियां। पोइ तव्हां मां अमल करण वारो चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। बादुकुम मिन बादिन, छो जो तव्हां मां आहे, बाज़ तव्हां मां ई आहे। यानी मर्द औरत मां आहे, औरत मर्द मां आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रमाए पोइ चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे,
जेके जॾहिं अलाह जी बारगाह जे अंदरि भलो अमल करे थो, सुठो अमल करे थो पियो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाईंदो मां अमल कंदड़ जे अमल खे मां ज़ाया कोन कंदो आहियां, उनजी हिफ़ाज़त फरमाईंदो आहियां ऐं उनजो बदिलो उनखे अता फरमाईंदो आहियां। हीअ दुनिया थोरी आहे, थोरो वक़्तु आहे। हिन थोरे वक़्त जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बाने जी आख़िरत वॾी खे ठाहे थो। थोरे टेम जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बाने जी आख़िरत जेका सो दाइमी आहे, अबदी आहे, अलाह ताला हिन थोरे वक़्त में हुनजी ठाहे थो पियो। उहो थोरे वक़्त जे अंदरि इंसानु केतिरो अमल कंदो, छोजो अमल नेकी जो करणु जेको आहे सो मुख़्तसिर टाइम आहे, घणो टाइम न आहे। दुनिया जी मसरूफ़ियतुनि में माण्हू लॻो पियो आहे, एतिरो टाइम किथे आहे हुन वटि, पर जेतिरो अमल जो अलाह हुकुम फरमाया उहो त कम से कम करणु घुरिजे। फरमाए त इन थोरी महिनत जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिन जे आख़िरत खे ठाहे थो पियो ऐं उनजे अमल खे ख़ुदा पंहिंजी बारगाह में क़बूल करे उनजी हिफ़ाज़त फरमाए थो पियो। उनखे ज़ाया थियणु नथो ॾिए त जीअं बाने जो अमल बाक़ी हुजे, त उन अमल जे बदिले जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे आख़िरत जे अंदरि हमेशह वारो बाग़ अता फरमाए थो, जन्नत अता फरमाए त फल्लज़ीन हाजरू, जिन शख़्सनि हिजरत कयाऊं, हिजरत माना ज़ाहिरी हिजरत, जे पंहिंजे ॻोठनि शहरनि खे छॾे, वतननि खे छॾे, ऐं के हुन में ग़रीब हुया, के अमीर हुया, के बादशाह हुया, के दुनिया जा वॾा शाहूकार हुया, पर उन्हनि बि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदिक़े ईमान जॾहिं हुनखे मिलियो त महबूब जी ज़ात जे करे उहे सभु कुझु फिटी करे अलाह जे महबूब जी बारगाह में उहा उखरिजू मिन दियारनि, या कढिया विया पंहिंजे घरनि खां, उहा ऊज़ू फी सबीली, फरमाते जिन खे मुंहिंजे रस्ते में ईज़ा ॾिना विया, व कातलू व कुतिलू, ऐं जंग कयाऊं ऐं शहीद कया विया, लव कफ़िरन अनहुम सय्यातिहिम, अलाह ताला ज़रूरु मां उनजे गुनाहनि खे मेटे छॾींदोमांनि, बख़्शे छॾींदोमांनि। वला उदखिलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, ऐं ज़रूरु मां उनखे दाख़िल कंदुसि बाग़नि में जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं पयूं। सवाब मिन इंदल्लाह, सवाब अलाह वटूं, वल्लाहु इंदहु हुस्नु सवाब, ऐं अलाह वटि सुहिणे में सुहिणो सवाब आहे। सवाब जी माना आहे बदिलो, यानी अलाह जेको माण्हुनि खे बदिलो अता फरमाए थो न, अहिड़ो केर बि बदिलो न अता फरमाईंदो। जिन ख़ुदा वटि बाने जो भलो बदिलो आहे, यानी दुनिया जे अंदरि बि ख़ुदा हुनखे मोट भली थो ॾिए। ॾिसो हिकिड़ो माण्हू दीनदार थी थो वञे त ख़ुदा हुनखे मोट ॾिए थो या नथो ॾिए, अहिड़ी मोट थो ॾिए जो सॼी दुनिया बीही करे हुनजी इज़त करे थी पई, या मोट न आहे त ॿियो छा आहे। अलाह जी बंदगी जी पहिरियों बदिलो इहो जज़ो हुनखे इहो थो मिले त ख़ुदा ताला हुनखे इज़त सां मालामाल थो करे, ऐं ॿिए नंबर में ख़ुदा ताला हुनजी मोहताजीअ खे दूरि फरमाए थो पियो। हर नेमत सां अलाह ताला हुनखे दुनिया जे अंदरि नवाज़े थो पियो, पर इहा हक़ीक़त न आहे दुनिया जी, भले हक़ीक़त अॻिते आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पर तुंहिंजे लाइ सुहिणो सवाबु जेको आहे तुंहिंजे रब वटि रखियलु आहे, ऐं अलाह वटि जेको सवाबु मिलंदो आहे उहो भलो बि हूंदो आहे, सुहिणो बि हूंदो आहे, पाइदार बि हूंदो आहे, बका वारो बि हूंदो आहे। जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मथनि अमलनि जो ज़िक्र फरमायो, यानी अमल कंदड़ जे आमल खे मां क़बूल कयां थो पियो। उहो जिन शख़्सनि हिजरत कई या वॾी क़ुर्बानी आहे, अलाह जे रसूल जे करे पंहिंजूं मिल्कियतूं माल फिटी करे आया, इहो को थोरो अमल आहे छा? ऐं या उनखे घरनि मां कढियोनि निकिरो हितां, तव्हांजो हाणे हिते छा आहे, ॾाढे तव्हांजो रसूल आहे ओॾे वञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ रब फरमाए त मुंहिंजे रस्ते में उनखे ईज़ा मिलिया, अलाह जे रस्ते में तकलीफ़ूं बि आहिनि, इम्तिहान आज़माइशूं बि आहिनि। फरमाए त जंग कयाऊं ऐं जंग कंदे कंदे उहे शहीद थी विया, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त मां उन्हनि जे गुनाहनि खे मेटे छॾींदोमांनि, ऐं ज़रूरु मां उन बाग़नि में दाख़िल कंदोमांनि जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं पयूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वटि जेको आहे न जो वॾो सवाबु आहे, ऐं ख़ुदा वटि सुहिणो सवाबु जेको आहे पंहिंजे ॿारनि जे लाइ महफ़ूज़ कयल आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त ॿानो कॾहिं बि पंहिंजे अमल खे ज़ाया न करे, छो जो अमल इन खे बाक़ी रखंदो। जीअं अमल खे ज़ाया कई ॼण पाण खे ज़ाया करे छॾी, जीअं अमल खे तर्क कयो, अमल खे छॾे ॾिनई, ॼण पाण खे बेगानो करे छॾियई। तुंहिंजी वारसियत क़याम जे ॾिहाड़े तुंहिंजे अमल सां थींदी। जेकॾहिं तुंहिंजो अमल सुहिणो हूंदो, इहो तोखे महफ़ूज़ बि कंदो ऐं आख़िरत में इज़त ॾियारींदो। जीअं भलो कमु दुनिया जे अंदरि इंसान खे कमु अचे थो न, आख़िरत में बि उहो कमु अचे थो। कंहिं बि
वींदे वींदे जेकॾहिं कंहिंसां तूं चङाई कंदे, जे इंसानु हूंदो न त तोखे चङाई जो बदिलो चङाई में ॾींदई। जेकॾहिं न ॾिनई कोई पछाड़ी सलाम त कंदई न तोखे त फलाणे टाइम में, यानी चङाई जो बदिलो चङाई हूंदो आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मतिलबु जॾहिं नेकीअ जो कमु करी न त पोइ माण्हुनि में उमेद न रखंदो कर, जो असली सवाब जो मालिक साहिबु उहो करीम रब आहे। तूं उन जे वास्ते कर त उहो तोखे जेके मोट अता फरमाईंदो, जेको उनजो अजुर अता फरमाईंदो न, दुनिया में कंहिं माण्हू खे ताक़त न आहे जो तोखे उन नेकी जो बदिलो ॾेई सघे। पोइ अलाह वटि पंहिंजे अमल खे संवारे करे पेश कर त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो वरी बदिलो तोखे संवारे ऐं सुहिणो करे तोखे अता फरमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी